दोस्तों असां मौजूद आहियूं हींअर एहसास कफ़ालत सेंटर ॾेई जो ॿाहिरियों लुक आहे। हिते ई सवन जी तइदाद में माण्हू बीठा आहिनि ऐं ज़ाहिर आहे हिननि जेके बुनियादी मसला हूंदा एतिरो सारा माण्हू हुजूम जी शक्ल में तॾहिं गॾु थिया आहिनि। एहसास कफ़ालत सेंटर हर औरत सां गॾु ईंदड़ ज़ाहिर आहे हिकिड़ो ॿ मर्द हूंदो, हुनजा को कंहिंसां कंहिंजो भाइर गॾु हूंदो, कंहिंजो पीअर गॾु हूंदो, कंहिंजो मुड़ुसु गॾु हूंदो। बुनियादी तौर ते हिते ॻाल्हि हले पई त जेके बि औरतूं अंदरि वञनि थियूं जिन जी सिफ़ारिश हुजे थी या ॿाहिरां एजेंट जेके मुलवस हुजनि था, प्राइवेट एजेंट जेके कमीशन एजेंट आहिनि, उहे अंदरि वञी पंहिंजा कमु कराइनि था। ऐं जेके औरतूं 6 ॾींहंनि खां 5 ॾींहंनि खां या 4 ॾींहंनि खां मुसलसल अचनि पियूं जिनजी का सिफ़ारिश कोन्हे या जंहिंजो कोई प्राइवेट एजेंट कमीशन एजेंट कोन्हे, उनजो कमु न पियो थिए। इन करे अचो त हिननि खां पुछूं था छा वाक़ई इहा ॻाल्हि सही आहे त के अहिड़ा माण्हू आहिनि जेके अंदरि वञी पैसा या ॾेती लेती ते को कमु कराइनि पिया या न। जी दा टियों ॾींहुं थी वियो जेका अंदरि पंहिंजा माण्हू कढनि पिया जो अच्छा एजेंट कमीशन एजेंट आहिनि जेके माण्हू मोकिलीनि था उते अंदरि राब्तो कनि था ऐं उनका पैसा वठी ॾियनि था। उते राब्तो कनि पिया उन माण्हू पंहिंजो कास्ट कनि था। असांखे चोथों ॾींहुं ईअं वेठा अॼु 8 ॾींहुं आहे अॼु 8 ॾींहुं आहे 7 बजे अची वेंदा शाम जो 5 बजे वापसि वेंदा। हर को पंहिंजो फ़ोन ते राब्तो करे थो हर को पंहिंजो न उन्हनि माण्हुनि खे तव्हां सुञाणो था कहिड़ा माण्हू जेके इहे क़िस्म जो कमु कनि था। फ़ोन ते कमु हलंदा बसि जी अंदरि पैसनि जो कमु हले पियो। फ़ोन कंदा आहियूं SMS कंदा आहियूं फिलहाल फिलहाल माण्हू कढे 5 6 ॾींहं असांखे उहे को सही ॻाल्हि कोन्हे ॿुधे पैसा मिलनि ई कोन था असांखे। तक़रीबन 3 ॾींहं अची थिया आहिनि। असांखे खोड़ियो असां सभई परेशान लॻा पिया आहियूं। जो अंदरि वञे थो उते सभु सिफारिश में कमु थो हले। जेको वञे थो पुलिस लॻे सलाम आहे पुलिस जेकी आहे पुलिस सलाम आहे पुलिस मायूं पैसनि ते कढे बि। अच्छा पुलिस कॾहिं मुलवस पुलिस बिल्कुलु आहे अंदरि लिक में पुलिस कमु हलाए पई। हिते जेको SHO आहे न उहो पाण सां जेको माना सलामी आहे। ऐं असां हिते ॿाहिरि बीठा आहियूं 3 ॾींहं खां वठी असांखे का बि माना पैसा कोन था मिलनि। असांखे रुॻी ॿुधाईंदा बसि सर अवांजो कमु करे थो। ऐं ॿाहिरां जेके कार में टुडनि में अचनि था माण्हू उहे रुॻी उन्हनि खे अखि बनी ऐं जेको SMS करे SMS करे 2 मिंट में उन्हनि जो ॿाहिरि जेके निकिरे वञनि पैसा खणे वञनि। तव्हांजो छा मौक़िफ़ आहे? हिते जो इंतिज़ामिया सही कोन्हे। इंतिज़ामिया जेका पुलिस आहे पुलिस इंतिज़ामिया सही कोन्हे। हिते माण्हुनि जे मेड़ खे बि कोन था हटाइनि। को बि इंतिज़ामिया सही कोन्हे। पुलिस जेका अंदरि जेके 2 सिपाही बीठा आहिनि 200 रुपया जेको ख़र्ची ॾिए थो उनखे माई खे वठो पैसा कढाए वठी ॿिया वीचारा ग़रीब ज़लील पिया थी वञनि। माना हिते चवण वारो केरु आहे कोन। रेंजरस अचे थी ओॾी महिल थड़कनि बीठा पुलिस वारा। फौज अचे थी ओॾी महिल थड़कनि बीठा। बाक़ी हू पंहिंजी मनमानी पिया हलाइनि बसि। तव्हांखे लॻे थो वाक़ई हिते के कमीशन एजेंट आहिनि उहे जेके कमु कराइनि पिया था? हाँ कराइनि वठो लॻी वठो ख़बर ई कोन्हे पई जिथां अचनि कमु खे पटनि पिया बसि जेकी असांखां पोइ आयो अॻु में निकिरी विया 8 बजे को आयल 7 बजे आयल। तव्हां किथां खां आया आहियो? असां 12 मां आहियूं जाम भरोसा। केतिरे ॾींहंनि खां अचो पिया हिते? असांखे 2 ॾींहं आहे शेरखान चने किथां खां आया आहियो? असां शेरखान चने को अची पिया। असां 2 ॾींहं थिया बना हींअर सुबुह खां वठी 8 बजे खां असां लेडीज़ वेठा आहिनि चवंदा जेका मां अॻिते पोइ हिते थिए थी चवंदा लाइन तव्हां थोरी असीं पोयां ॻाल्हाइनि पिया हलनि हींअर तव्हां वञनि था ॾिसी सघो। दोस्तों तव्हां हिननि माण्हुनि जो मौक़िफ़ ॿुधो। हिननि जो चवणु आहे त हिते वाक़ई रियल में ॿाहिरियां के प्राइवेट एजेंट जेके आहिनि कमीशन एजेंट उहे मुक़ररु थियल आहिनि। उहे हिते अंदरि वञी कमीशन तय कनि था। हितां जेके आहिनि उहे जेके औरतुनि खे मोकिलीनि था ऐं उन्हनि जा जेके पैसा आहिनि उन्हनि जा जेके कार्ड आहिनि उहे ओपन थियनि था। हिकिड़ा माण्हू जेके हिकिड़ी औरतूं जेके लगातार 3 या 4 ॾींहंनि खां अचनि पियूं मुसलसल उहे कतार या लाइन में बीह सॼो ॾींहुं ततल काढ़े हेठि पंहिंजे मासूम ॿारनि समेत बीह धिका खाई वरी शाम जो पंहिंजे घर हली वञनि थियूं। लेकिन फ़क़ति कमु उन्हनि माण्हुनि जा थियनि था, कार्ड उन्हनि जा माण्हू थियनि था या पैसा सिर्फ़ु उन्हनि औरतुनि जा निकिरनि पिया जंहिंजी का सिफ़ारिश आहे या जंहिंजो को कमीशन एजेंट आहे। असांजी सरकार खे इंतिज़ामिया खे DC बदीन खे SSP बदीन खे SHO ॾेई खे गुज़ारिश आहे त बरा महिरबानी हिन क़िस्म जी हरकतूं जेके आहिनि उन्हनि ते नोटिस वरितो वञे। ऐं इहे जेके माण्हू ॿिया जेके माण्हू वेठा आहिनि हिते जेके माण्हू रोज़ अचनि था 3-4 ॾींहंनि खां लगातार अचनि था ॿाहिरां कनि अहिड़े उस में हिननि जे लाइ न हिते पीअण जो पाणी जो बंदोबस्तु थियल आहे न हिननि जो सोशल डिस्टेंस जो समाजी राब्तनि जो जेको फ़ासिलो रखिणो हुजे थो उन्हनि जो को ख़्यालु थियल आहे न हथ धोइण जो को आहे न हैंड वॉश जो जेको सो थियल आहे अहिड़े क़िस्म जो बंदोबस्तु त उहो समूरा बंदोबस्त बि कया वञनि ऐं हिननि माण्हुनि जी जेका दाह कूक आहे उनजी जेका सो तदारक बि कई वञे। पैसा पूरा है ना? हम आया 12 पूरा है ना? घणा आहिनि?
ये 6,000, ये 7,000, ये 8,000, ये 9,000, ये 10,000, 11,000, ये 12,000। पूरा है ना पैसा? पूरा है। मां पैसा पूरा नहीं मां? हाँ 12,000 का कितना है? पूरा है 12,000। 12,000 पूरा है? पूरा ही पूरा। दोस्तों ही मुझे पुछा था ॾिसी सघो था ही सवे औरतूं एहसास किफ़ालत सेंटर ते मौजूद आहिनि। ही एहसास किफ़ालत सेंटर में जेके 12,000 रुपया वफ़ाक़ी गवर्नमेंट जारी कया आहिनि मदद जी मद में उहे वसूल करण जे लाइ बीठियूं आहिनि लाइन लॻाए। लेकिन हिन काउंटर ते पेमेंट जो मसलो आहे। लगातार असां इहा ॻाल्हि हाईलाइट कयूं पिया, इन इशू खे उथारियूं पिया त ही चोथों नंबर काउंटर आहे हिन एहसास किफ़ालत सेंटर ॾेई जो जेको बंदि आहे ऐं जॾहिं असां एजेंट खां मालूमात वरिती आहे उनजो चवणु उनजो मौक़ूफ़ आहे त हीअ जेको काउंटर असां इन करे बंदि रखियो आहे त असां सां पेमेंट जा मसला अचनि पिया। असांखे टाइम ते पेमेंट जेका आहे रिटर्न जेका आहे उहा कोन थी मिले त पोइ असांखे मजबूरन हिन औरतुनि खे इंतज़ारु कराइणो पवे थो। जेको कलाकनि जा कलाक हिते बीठल हुजनि थियूं हीअं ततल काड़े में ऐं लाइन में ऐं उनियूं ई बुखियूं सॼो ॾींहुं पेमेंट जे लाइ पैसा 12,000 वसूल करण जे लाइ हीअं बीठल हुजनि थियूं। त बराए महिरबानी जेकॾहिं कोई एजेंट आहे जेकॾहिं कंहिं सेंटर में उनजा जेकॾहिं पेमेंट जा मसला आहिनि जेके रिटर्न जा मसला आहिनि उहे बि हल करियो त उन सां औरतुनि जा जेके मसला आहिनि उहे बि हल थी सघनि। अञा ताईं पेमेंट कोन पुॼी हाणे उनजो मसइला कीअं हल करे? एजेंट खे पेमेंट नथी मिले तो एजेंट कीअं मसइला हल करे? पंहिंजे घरां कोन ईंदो जेके 10 लाख रुपया हुआ उहे 10 लाख रुपया पंहिंजे घर जा विराए चुको हाणे अञा ताईं उनजी पेमेंट रिटर्न वापसि कोन थी मिले। दोस्तों असां गॾु मौजूदु आहे हिन काउंटर जो जेको डिवाइस होल्डर आहे सिकंदर कुंबर। अचो उनखां पुछूं था त तव्हां सां पेमेंट जे हवाले सां रिटर्न जे हवाले सां कहिड़ा कहिड़ा जेके मसला उहे पेश अचनि था ऐं उन्हनि मसइलनि जो हल छा आहे? जी दादा असांखे मेन मसइलो पेमेंट जेके बि सुबुह खां असां हलाई आहे ही कलो की मुंहिंजी रिटर्न थियल आहे 15.5 लाख रुपया उहो अञा ताईं मूंखे न ई मिली। 2 बजे उतां खां बैंक खां मिली आहे। हाणे 2 बजे खां पोइ माण्हू हिते पुॼंदो 3 त थी वेंदा, कलाक जो टाइम रस्तो बि वठे थो। हिकिड़ी पेमेंट मिले न असांखे जीअं DC साहब एतिरो इंतज़ाम कयो आहे सेंटरनि जो, सेंटर क़ाइमु कया आहिनि त उन्हनि ते पेमेंट जो बि मसइलो हुजे पेमेंट कीअं पहुचे उन्हनि ताईं। दोस्तों तव्हां औरतुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उनखां पोइ तव्हां जेको हिते डिवाइस होल्डर आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हुन सां रिटर्न में पेमेंट जा मसला अचनि पिया ऐं औरतुनि जूं बि तक़रीबन इन क़िस्म जूं दावूं आहिनि त हिते न पीअण जे पाणी जो बंदोबस्तु हलाइनि न सैनिटाइज़र जो बंदोबस्तु आहे न ई वरी उन्हनि जे लाइ बुनियादी तौर ते जेके सहूलियतूं हुजनि थियूं कंहिं सेंटर ते जेके हुजणु खपनि उन्हनि जो को बि जोॻो बंदोबस्तु कोन्हे। असांजी हिकु दफ़ो ॿीहर DC बदीन एसीटेंट डोबा खे गुज़ारिश आहे त बराए महिरबानी हिन ॾेई जे सेंटर ते ध्यानु ॾियो। असां मुसलसल बार बार इहा ॻाल्हि हाईलाइट करे रहिया आहियूं त ॾेई जेको एहसास किफ़ालत सेंटर आहे उन ते औरतुनि जे वेहण सैनिटाइज़र हैंड वॉश ऐं पीअण जे पाणी जो को बि जोॻो बंदोबस्तु करे कोन्हे। इन करे इंसानी हमदर्दी बुनियादनि ते उन्हनि जा उहे समूरा मसइला हल कया वञनि। दोस्तों हींअर असां मौजूदु आहियूं ही एहसास किफ़ालत सेंटर ॾेई जा अंदरिया मंज़र आहिनि जिते ही सवें औरतूं सुबुह खां वठी परेशानी जी हालत में मौजूदु आहिनि। ये औरतूं के सुबुह जो 7 बजे खां आहियूं आहिनि के 8 बजे खां आहियूं आहिनि ऐं के औरतूं लगातार 2-3 ॾींहंनि खां हिते हिन सेंटर ते अचनि पियूं उन्हनि जा पैसा कोन पिया थियनि। ऐं ॿियो इहो त बार बार जेको आहे हिन जेको मसइलो हिते बुनियादी तौर ते आहे उनजी निशानदेही करण खां पोइ बि DC बदीन एसीटेंट डोबागो उन जेको बुनियादी तौर ते जेको मसइलो आहे हिते पीअण जे पाणी जो हिन जे वेहण जो हैंड वॉश सैनिटाइज़र जो उहो जेको आहे उहो अञा ताईं हल कोन पियो थिए। हालांकि मीडिया तरफ़ां बार बार इहा इन मसइले जी निशानदेही कई पई वञे उनखां पोइ बि इन मसइले जो जेको आहे उहो हल कोन पियो कढियो वञे। ख़ुसूसन DC बदीन एसीटेंट डोबागो खे असां हिकु दफ़ो ॿीहर हिन मसइले जी निशानदेही करायूं था त बदीन ज़िले में एहसास किफ़ालत सेंटर ॾेई में बुनियादी तौर ते औरतुनि जे वेहण उन्हनि जे पीअण जे पाणी ऐं उन्हनि जे जेको आहे सो हैंड वॉश सैनिटाइज़र जो जेको बंदोबस्तु हुजणु खपे उहो हिते न आहे। हीअ औरतूं लगातार के सुबुह जो 7 बजे आयूं हूंदियूं के 8 बजे आयूं हूंदियूं ऐं हिते मौजूदु आहिनि ऐं के अहिड़ियूं औरतूं आहिनि जेके लगातार 2 या 3 ॾींहंनि खां बचनि पियूं उन्हनि जा कार्ड जेके आहिनि उहे ओपन कोन पिया थियनि खुलनि कोन पिया। इन करे हिननि सां इलाही सारा मसइला हूंदा। अचो त हिननि खां पुछूं था के कहिड़ी औरतूं आहिनि हिननि सां कहिड़ा कहिड़ा हिते बुनियादी तौर ते मसइला आहिनि ऐं उहो उन्हनि मसइलनि जो हल छा आहे। अॼु त अमा कॾहिं खां आई आहीं तूं? रोज़ ईंदी आहियां मूंखे मिलनि कोन पैसा। अच्छा घणा ॾींहं थिया तोखे हिते आए? कल्ह बि आयसि अॼु बि आई आहियां। अच्छा छा था चवनि? ख़बर चवंदा ॾियूं था रुॻो ॾीन कोन था रुॻो ईअं न ॻाल्हि कंदा। अच्छा हिते तव्हांजे वेहण जो पीअण जे पाणी जो बंदोबस्तु थियल आहे या न? पाणी वाणी आहे ई कोन को पाण लच्छिन जी रही थी असांजी सही कोन लॻी पैसा असांखे मिलिया छा खाई आई तूं? टंडे भागे जी आई। अच्छा टंडे भागे खाई आई? टंडे भागे में त सेंटर आहे न उते? उते हो उते 3 दफ़ा वेई आहियां। अच्छा छा था चवनि? चवंदा त तुंहिंजी सही नथी लॻे। अच्छा हिते तव्हांजे वेहण जो को बंदोबस्तु को पीअण जे पाणी जो बंदोबस्तु कोन्हे को हथ वथ धोइण जो बंदोबस्तु? न कुझु बि कोन्हे। अच्छा ही ॿार नंढो तव्हां सां गॾु आहे? न अमा ही कंहिं सां गॾु आहे?
अमा तूं किथां खां आई आहीं? अच्छा टने भागे खां आई आहीं? अच्छा छा था चवनि पैसनि जे लाइ छा था चवनि? सही नहीं लग रही अच्छा सही नथी लॻे। चौथों झगड़ाया अमा तव्हां किथां खां आया आहियो? अच्छा टने भागे खां आया आहियो। अच्छा तव्हांजे त वेहण जे पीअण जे पाणी जो को वेहण जो बंदोबस्तु थियल आहे न? अमा तव्हां किथां खां आया आहियो? अच्छा छा था चवनि पैसनि जे बारे में भला? अच्छा नंबर कोन थो लॻे। अमा छा मसलो तव्हां सां? अच्छा छा था चवनि? अच्छा फिंगर कोन था लॻनि। दोस्तों ही जेके सवे औरतूं वेठियूं आहिनि इन्हनि जा बुनियादी तौर ते मसला आहिनि त हिन जे न वेहण जो को जोॻो बंदोबस्तु थियल आहे न पीअण जे पाणी जो को मुनासिब बंदोबस्तु आहे ऐं न ई वरी हिननि जे लाइ न को सैनिटाइज़र आहे न वरी हिननि जे लाइ हिते के हैंड वॉश आहिनि। हीअं अगरि सवे औरतुनि खे गॾु विहारियो वियो त यकीनन हिन सां जेको आहे सो जेको कोरोना वायरस आहे उनजो फैलाव वधंदो ऐं जंहिं बीमारी खां असीं बचणु चाहियूं था उनमें सोशल डिस्टेंस यानी कि जेको समाजी बुनियादनि ते जेको राब्तनि जो जेको ख़्यालु रखणो हूंदो आहे हिक ॿिए खे औरतुनि खां परे रखणो हूंदो आहे 3 या 4 फुटनि जे फ़ासिले ते। लेकिन हिन तरीक़े सां जेको आला नादर नमूनो आहे सोशल डिस्टेंस जो जेको उहो जेको आहे उहो तव्हां ॾिसी सघो था त हीअ सवनि जे तइदाद में औरतूं आहिनि जेके हिन हिकिड़े हुजूम जी शकल में हिते मौजूदु आहिनि। उन्हनि जा कहिड़ा नतीजा निकिरंदा इहो तव्हीं बख़ूबी ॼाणी सघो था, सरकार बख़ूबी ॼाणी सघे थी ऐं असांखे बि अंदाज़ो आहे त इहे इन जा नतीजा कहिड़ा निकिरी सघनि था। ख़ुदा न ख़ास्ता हिन मां कंहिं बि हिकिड़ी औरत खे जेकॾहिं को कोरोना वायरस जो को बि वायरस हूंदो अगरि मां हिन मां का बि हिकिड़ी औरत उन वायरस जो शिकार हूंदी या बीमार हूंदी त उहा हिन सभिनी खे इफेक्टेड करे सघे थी। हिननि सभिनी में उहो वायरस फैलिजी सघे थो। थिए ईअं न त ही हिननि मां का बि औरत 12,000 खणी वञण जे बजाए हितां खां वायरस खणी वञे ऐं संद जे हर घर में जेके हिकिड़ो हुजूम ही शकल में तश्कील ॾींदो त पोइ हर घर में सिंध जे हर घर में कोरोना वायरस फैलिजी सघे थो। ख़ुदारा इंसानी हमदर्दी बुनियादनि ते हिननि जे वेहण जो सैनिटाइज़र जो हिननि जे हैंड वॉश जो ऐं पीअण जे पाणी जो को जोॻो बंदोबस्तु करियो त ही औरतूं हिन ततल काड़े में सिज हेठियां पंहिंजे मासूम ॿारनि सां कंहिं तकलीफ़ मां ऐं तज़लील मां गुज़री न सघनि। कैमरामैन शाहनवाज़ अमली सां गॾु मुर्सा शाम अवां जो आवाज़ ॾेई। अगरि तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो ऐं अञा ताईं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त पोइ जल्द खां जल्द असांजो चैनल सब्सक्राइब कयो। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर लाइक करियो। घंटी खे दबाइण न विसारींदा। कमेंट्स बॉक्स में अची पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो।